हेलो दोस्तों, अॼु असां पढ़ी रहिया आहियूं प्रेज़ेंट परफेक्ट टेंस पढ़ण जे लाइ जेको कमु गुज़िरियल वक़्त में शुरू थियो हुजे ऐं हलंदड़ वक़्त में ख़तमु थी वियो हुजे, वेझड़ाई में ख़तमु थियो हुजे, उनखे परफेक्ट चयो वेंदो आहे। ऐं हिन में पास्ट टेंस जो वक़्तु कोन ॿुधायो वेंदो। परफेक्ट टेंस खे पढ़ण लाइ अफर्मेटिव पढ़ंदासीं। सब्जेक्ट हैव हैज़ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट। प्लूरल में हैव ऐं सिंगुलर में हैज़ जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। दोस्तों, अफर्मेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ आई हैव सॉलिड होम, आउं घर विकिणी चुको आहियां। वी हैव सॉलिड होम, असीं घर विकिणी चुका आहियूं। मज़ीद पढ़ंदासीं अफर्मेटिव सेंटेंस खे। यू हैव सॉलिड होम, तव्हां घर विकिणी चुका आहियो। द हैव सॉलिड होम, उहे घर विकिणी चुका आहिनि। इन सभिनी खे बहितर नमूने पढ़ण जे लाइ असां अॻिते पढ़ंदासीं। अफर्मेटिव सेंटेंस, ही हैज़ सॉल्ड होम, ही घर विकिणी चुको आहे। शी हैज़ सॉल्ड होम, ही घर विकिणी चुकी आहे। हिन में हैज़ यूज़ थी वई आहे सिंगुलर जे करे। अॻिते पढ़ंदासीं। इट हैज़ सॉल्ड होम, इहो घर विकिणी चुको आहे। प्रेम हैज़ सॉल्ड होम, प्रेम घर विकिणी चुको आहे। हिन में बि सिंगुलर जे करे हैज़ यूज़ कई वई आहे। अॻिते पढ़ंदासीं असां दोस्तों। नेगेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ असां पढ़ंदासीं सब्जेक्ट हैव हैज़ नॉट थर्ड फॉर्म वर्ब ऑफ ऑब्जेक्ट। हिन खे वधीक पढ़ण जे लाइ असां जुमलनि खे ॾिसंदासीं। आई हैव नॉट सॉल्ड होम, हैव खां पोइ नॉट यूज़ कई हुई आहे। ऐं घर कोन विकिणी चुको आहियां। वी हैव नॉट सॉल्ड होम, असीं घर कोन विकिणी चुका आहियूं। हिन खे हैव खां पोइ नॉट यूज़ कई वई आहे ऐं जुमिलो ठाहियो वियो आहे। अॻिते वधीक पढ़ंदासीं। अचो। यू हैव नॉट सॉल्ड होम, तव्हां घर कोन विकिणी चुका आहियो। द हैव नॉट सॉल्ड, उहे घर कोन विकिणी चुका आहिनि। इनके बेहतरीन नमूने वधिक पढ़ण जे लाइ अॻिते पढ़ंदासीं नेगेटिव सेंटेंस। ही हैज़ नॉट सॉल्ड होम, ही घर कोन विकिणी चुको आहे। शी हैज़ नॉट सॉल्ड होम, ही घर कोन विकिणी चुकी आहे। हैज़ खां पोइ नॉट यूज़ कई वई आहे सिंगुलर जे करे। अॻिते दोस्तों पढ़ंदासीं। इट हैज़ नॉट सॉल्ड होम, उहो घर कोन विकिणी चुको आहे। प्रेम हैज़ नॉट सॉल्ड होम, प्रेम घर कोन विकिणी चुको आहे। हैज़ खां पोइ सिंगुलर जे करे नॉट यूज़ कयो वियो आहे। ऐं अॻिते पढ़ंदासीं दोस्तों। इंट्रागेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट वर्ड, हेल्पिंग सब्जेक्ट थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट। हेल्पिंग वर्ब हैव आई सॉल्ड होम, छा आउं घर विकिणी चुको आहियां। हैव वी सॉल्ड होम, छा असीं घर विकिणी चुका आहियूं। सवालिया निशानी लॻंदी लास्ट में। हैज़ यू सॉल्ड होम, तव्हां घर विकिणी चुका आहियो। हैव द सॉल्ड होम, छा उहे घर विकिणी चुका आहिनि। हैव फर्स्ट में लॻंदो ऐं लास्ट में सवालिया निशानी लॻंदी, इनखे इंट्रागेटिव चइबो आहे। हैज़ ही सॉल्ड होम, हिन में हैज़ जो इस्तेमालु कयो वियो आहे। छा ही घर विकिणी चुको आहे। ऐं लास्ट में सवालिया निशानी लॻी आहे। हैज़ शी सॉल्ड होम, छा ही घर विकिणी चुकी आहे। हिन में हैज़ फर्स्ट में लॻो ऐं लास्ट में सवालिया निशानी लॻी आहे। प्रेम तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रेम पारक यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। ऐं दोस्तों, जेकॾहिं मुंहिंजे हिन चैनल खे तव्हांखे पसंदि आयो हुजे त कमेंट्स लाज़मी कजो ऐं बेल जी निशानी ते क्लिक कजो।